नाज़रीन, सांको जो मेन लिंक रोड गुज़रियल केतिरनि सालनि खां मरम्मत न थियण करे तबाह थियल आहे, जे सबब शहरी तौर ट्रांसपोर्टर सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था नुजीबुल्ला शह जी ही रिपोर्ट। जी, इन वक्त असी मौजूद आहियूं सानको डेरकी लिंक रोड ते, जेको केतिरे अरसे खां मरम्मत न थियण जे करे ज़बून हाली जो शिकार थी वियो आहे। ऐं हितां जे इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त हितां 20 मिंटनि जो सफ़र कलाकनि में थिए थो ऐं रोज़ानो जी बुनियाद ते हादसा पिणु थी रहिया आहिनि। अचो त वधीक हितां इलाइक़े वासियुनि खां वधीक पुछूं था। त जा इहे हाल आहिनि, रस्ता ॾिसो था, असां ग़रीब माण्हू डेली वेंदा आहियूं, मोटर पंचर थिया पिया आहिनि, दॿा किरिया पिया वञनि, नुक़सान थींदा पिया आहिनि, को हर माण्हू कंहिंजो एक्सीडेंट थियनि था। इहे हाल आहिनि रोड जा, तव्हां पाण ॾिसो था। असां तव्हांखे वधीक छा ॿुधायूं, असां ॾे ईंदा आहिनि वोट बि वठंदा आहिनि त असां ॾींदा आहियूं बाबा हाज़िर तव्हांखे रोड, असांखे बाबा असांखे ॿियो न रोड त ठाराए ॾियो न। असांजी रोड बि नथी ठहे, असांजे लाइ इहो हिकिड़ो रोड ठही वञे न, असां ग़रीब माण्हू मिसकिननि जे लाइ इहा बि असांजे लाइ वॾी ॻाल्हि आहे। ज्यादा ही सानको रोड असांजो 20 सालनि खां वठी असां न ठहियो, असांखे अचण वञण में ॾाढी तकलीफ़ थिए थी। 20 मिंटनि वारो सफ़र असांजो घंटे ॾेढ में तय थिए थो। ऐं जे मरीज़ असां खणी वञूं था त रस्ते में बि दम ॾेई वञे थो। अहिड़ी हालत रस्ते सां महिरबानी करे MNMP खे असांजी रिक्वेस्ट आहे त असांजो रस्तो ठाराए ॾिनो वञे। साईं, रोड जी इहा तकलीफ़ आहे, तमामु रोड जेके आहे खॾा आहिनि, 30-35 साल थी विया आहिनि। रोड जेके आहे असांजी सफ़ा ईअं नाज़ुक हालात में आहे, असां वञी किरदाऊं ॻुड़ेले में। साईं खे चवां इहा असांजी जेकी आहे रोड जो मुतालबो असांजी ठही वञे रोड जेकी आहे साईं। रस्तो तमामु ख़राबु आहे, 10-20 सालनि खां वठी असां तमामु तंग आहियूं ऐं चूंडियल नुमाइंदनि खे केतिरा दफ़ा चयो आहे, रस्ते जी कांई पर घोर न लधी आहे। असांजा मरीज़ खे डिलीवरी केस आहे, को ॿियो मसइलो आहे, ॾाढा तमामु ॾुखिया थींदा आहियूं अचण वञण में। असांखे वॾी तकलीफ़ आहे, महिरबानी करे बस वारनि खे अपील आहे त असांखे इहो रस्तो ठाहे ॾियनि। बिल्कुलु तव्हां इलाइक़े वासियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई चवणु हो त सानको रोड केतिरे अरसे खां मरम्मत न थियण जे करे ज़बून हाली जो शिकार थी वियो आहे। कैमरामैन अब्दुल गफ़ार सां गॾु नजीबुल्ला शर, मेहरान TV, सानको।